अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में हिकु भेरो ॿीहर भलीकार मां तव्हांजी मेज़बान सबिन मेमण ऐं मूंसां गॾु शहज़ाद शाह जिलानी साहब। नाज़रीन, सियासी बहरान जो अञा ताईं को हल न निकिरी सघियो आहे। 1.5 लाख जीअं जो तीअं बरक़रार आहे। वज़ीर आज़म मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ आसिफ़ ज़रदारी खे फ़ोन करे सुभाणे ज़ोहराने ते घुराए वरितो आहे। छा हिन मसइले जो को हल निकिरी सघंदो? छा पीपल्स पार्टी हिन में को अहम किरदारु अदा करे सघंदी? सियासी तजे निगारनि खे बि फ़ोन ते वठंदासीं ऐं पंहिंजे जेको आहे सो शहज़ाद शाह साहब खां बि इन ते तर्जी वठंदासीं। शाह साहब, कीअं था ॾिसो सूरत हाल? हींअर हिकिड़ी माठाण लॻी पई आहे। सिर्फ़ु डेवलपमेंट इहा थी आहे त पीपल्स पार्टी जेको आहे सो हिन में अहम रोल अदा करण लाइ जेको आहे सो वञी रही आहे। जी हाँ, हिन वक़्तु जेके कल्ह को वठी असां तबसरा कयासीं, माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, उन में त इहा ई सूरत हाल नज़र आई असांखे त आसिफ़ ज़रदारी साहिबु वापसि आयो आहे ऐं ज़रूरु हुनजो को इन सां ई तालुक़ु आहे त हीअ जेके मौजूदा सियासी सूरत हाल आहे ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहिबु जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त मुलाक़ात लाइ जेको आहे बाज़ाब्ता दावतनामो ॾेई छॾियो आहे, जेको हुन क़बूलियो बि आहे ऐं रायविंड में जेको आहे इहा मुलाक़ात थींदी ऐं कुझु ज़रियनि जो चवणु आहे त रायविंड न पर इहा वज़ीर आज़म हाउस में बि थी सघे थी, ताकी उहो हिकिड़ो सिंबल जेको आहे इहो हुजे त अञा ताईं जेको आहे इहे धुरियूं जेके आहिनि जमहूरियत जे बचाइण ख़ातिर हिकु आहिनि। उन सां गॾोगॾु जेका सूरत हाल इहा बि आहे त असां थोरो ॾिसूं था त माहौल थोरो हाणे जीअं अॻु जीअं न आहे ऐं काफ़ी उन में शयूं जेके आहिनि उहे तब्दीली जेके आहिनि उहे असांखे नज़र अचनि थियूं बयाननि में बि अॻवाननि जे। हाणे थोरी देरि पहिरियों पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको आहे रहनुमा अॻवान नईमुल हक़ साहब, जेको स्पोक्समैन बि आहे इमरान ख़ान साहब जो, उन जो इहो चवणु आहे त जेको नवाज़ शरीफ़ साहब जेको आहे उहो छुटी ते बि वञी सघे थो ऐं उन जी हिकिड़ी गुंजाइश मौजूदु आहे आइन में। ऐं हू जॾहिं इहा सॼी जेका सूरत हाल हूंदी, जेका इंक्वायरियूं थींदियूं, जांच थींदी, उन खां पोइ जेको आहे उनजो फ़ैसिलो कयो वञे। पर रुख़सत ते वञण जो मतिलबु इहो आहे, छुटी ते वञण जो मतिलबु इहो त केतिरो अरसो वेंदो? वज़ीर आज़म आहे मुल्क जो, हफ़्तो 10 ॾींहं त वञी सघे थो, पर छा 3 महीना वेंदो या 4 महीना वेंदो, इहो त मतिलबु मूंखे नथो लॻे त को हिकिड़ो अहिड़ो आहे। पर होॾां कुझु धुरनि जो चवणु इहो बि आहे त वज़ीर आज़म साहिबु जेको आहे उअं ई पार्लियामेंट में त घटि ई थो अचे। मतिलबु टोटल 7-8 भेरा जेको आहे पार्लियामेंट में जेको आहे नज़र आयो आहे ऐं हाणे जेके बहरान शुरू थियो त इन में लाॻी थो जेको आहे 1-2 ॾींहं ईंदो वेंदो रहियो आहे। त इहा हिकिड़ी उनजी प्रेज़ेंस जेका आहे। पर कुझु धुरनि जो चवणु इहो बि आहे त जॾहिं वज़ीर आज़म जेको आहे ज़ारा फ़ैसिला त ओॾा ई थींदा। त ताहिरुल क़ादरी साहब वरी ॿी ॻाल्हि थो करे, उहो बि इहो थो चए त मूं कॾहिं बि इहो नाहे चयो त ॻाल्हि इते ई अची जेका आहे उहा हो थी वञे, ख़तमु थी वञे त मियां नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे इस्तीफ़ो ॾिए। हो चए थो त हुकूमत जो ख़ात्मो। हाणे इहा कहिड़ी ॻाल्हि थी? मतिलबु मियां नवाज़ शरीफ़ जेको आहे पहिरियों ही चवंदा रहिया, मूंखे सम्झ में नथो अचे त हीअ अॻवान जेके आहिनि इहे आख़िर छा था सोचनि बयानु ॾियण खां पहिरियों? छा हिननि खे ख़बर न आहे? तव्हांजी ॻाल्हि कटींदमि। पीटीआई अॻवान खुरम शेर ज़मान साहब हिन वटि असां सां लाइन ते आहे। अस्सलाम वालेकुम खुरम साहब। हेलो, शायदि असांजी आवाज़ नथी वञी सघे। ॿीहर कोशिशि कंदासीं त खुरम साहब सां राब्तो थी सघे। शाह साहब, हिते सुवाल इहो थो पैदा थिए त इमरान ख़ान जो जेकॾहिं पीपल्स पार्टी सां ई बाज़ाब्ता ॻाल्हियूं करण जो हुयो, त ईअं त ख़ुर्शीद शाह बि उन्हनि सां राब्ते में हुयो। पोइ कायरा जी ॻाल्हि करण ऐं आसिफ़ ज़रदारी जो फ़ौरन हंगामी तौर ते वतन वापसि अचणु, जेकॾहिं पीपल्स पार्टी खे रोल अदा करणो त अॻु में इहे नाला साम्हूं अचणु घुरिजनि, भई फलाणनि माण्हुनि सां असांखे जेको आहे सो मुज़ाकरात करणा आहिनि, उन्हनि खे घुराए वञो। जी हा, पर तॾहिं बि तंहिं हूंदे उनजो रिस्पॉन्स ओड़े तरीक़े सां उन्हनि खे न मिलियो आहे। आसिफ़ ज़रदारी साहिबु जेको कमेटी जेका जोड़ी आहे, उन में वरी बि हुन टास्क जेको आहे उहो ख़ुर्शीद शाह साहिब खे ॾिनो आहे। त ख़ुर्शीद शाह साहिबु जेको आहे उहो लीड कंदो ऐं उहो मामलात ऐं जेके डेडलॉक जेको पैदा थियो आहे उनखे हू जेको आहे सुलझाइण जी कोशिशि कंदो या उनखे ख़तमु करण जी कोशिशि कंदो। उन सां जेके उनखे मावन जेके हूंदा उनजा इन कमेटी में, उन में जहांगीर बदर साहिबु हूंदो ऐं गॾु कमर ज़मा कायरा साहिबु हूंदो। त मतिलबु हिकिड़ी डिमांड खणी इहो चइजे त तहरीक इंसाफ़ पारां जेका आई त कायरा साहिब सां असां ॻाल्हाईंदासीं, त इहा त हलो ठीकु आहे, हू कमेटी में शामिलु कयो वियो आहे। पर उनखे केतिरो हूंदो मैंडेट या ख़ुर्शीद शाह साहिब खे केतिरो मैंडेट हूंदो इहो ॾिसणो पवंदो। त जॾहिं हू ॻाल्हियूं था कनि तहरीक इंसाफ़ सां, त उहो ख़ुर्शीद शाह साहिबु लीड थो करे या उहो डायरेक्ट कायरा साहिबु जेको आहे उहो करे थो। बाक़ी जेका ॿी धुर आहे
उन सां त मां सम्झां थो ख़ुर्शीद शाह साहिब सां उन्हनि खे को मसइलो कोन्हे, हिन वक़्तु का अहिड़ो बयानु न आयो आहे जेको असां चऊं त उन्हनि खे को हिन में प्रॉब्लम हूंदो या को अहिड़ो नुक़्स नज़र ईंदो। पर उनजे अलावा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी हैरत थी थिए अॼोके ॾींहं में, त हाणे ॾिसो हिकिड़ो अॻवान जेको आहे उहो पंहिंजे जेको उनजो जेको स्पोक्स पर्सन आहे, स्पोक्समैन आहे नई मुल्क, उनजी मार्फत थो चवराए त वज़ीर आज़म रुख़सत ते वञी सघे थो जेसिताणी जांच जो अमल पूरो थिए ऐं फ़ैसिलो अचे तेसिताणी उहो रुख़सत ते हुजे। त इहा कहिड़ी ॻाल्हि थी? तव्हां कल्ह ताईं राति ताईं अवाम खे जेको आहे विहारे रोडनि ते इहो चवंदा रहियो त नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे उहो इस्तीफ़ो ॾींदो ऐं ॾींदो अंपायर जेको आहे आंगुर खणंदो। हाणे अंपायर आंगुर खणंदो ऐं जॾहिं हीअ अहिड़ो बयानु अचे थो, इन जो मतिलबु त डिसीजन माना पेंडिंग थी वियो न, माना अञा का पकाइण वारी ॻाल्हि कोन्हे। ऐं इहा ई ॻाल्हि वरी हाणे ताहिरुल क़ादरी साहिब बि हींअर हिकु ॿिनि टीवी चैनल्स खे इंटरव्यू ॾिनो आहे, उहो बि ॻाल्हि थो चए त असां इहा ॻाल्हि कोन कई आहे त नवाज़ शरीफ़ जे इस्तीफ़े ते ई बसि दुनिया ख़तम थी वञे, हू इहो था चवनि त गवर्नमेंट वञे। पर हाणे मतिलबु ॻाल्हि उहा कनि हीअं पकड़ो या हीअं पकड़ो, मतिलबु ॻाल्हि हुन ते ई आहे। पर शाह साहब सूरत हाल ईअं रही आहे गुज़िरियल हफ़्ते खां ॾिठो वञे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बयान हिननि जा फेराए घेराए इहे जेके आहिनि से ॾियनि था। हाणे कुझु थियण मुसलसल इंगेज रखी वेठा आहिनि हिन सॼे माहौल खे, जेको बि अवाम खे उते कारकुननि खे गॾु कयो वियो आहे, सॼो डिस्टर्बेंस जेका पैदा कई वई आहे, फोकस सभु मसइला हिकिड़े तरफ़, हिन वक़्तु सभिनी जो फोकस इहो आहे त कहिड़ी तरीक़े सां इन्हनि जा गैर आइनी मुतालबा जेके आहिनि उन्हनि जो को सॉल्यूशन कढियो वञे। तव्हां सम्झो था इहो मुनासिब तरीक़ो आहे ऐं छा इन तरह इन्हनि जा जेके मुतालबा आहिनि वज़ीर आज़म साहिबु वञी सघे थो या ईअं थी सघे थो त जेसिताईं धांधलियूं जो को फ़ैसिलो थिए या ॿी का वाट निकिरी सघे थी, ॿियो को रस्तो निकिरी सघे थो? विच वारो रस्तो हिन वक़्तु जेको कॾहिं ही चवनि था ॻाल्हियूं न कंदासीं, वरी चवनि था ॻाल्हियूं कंदासीं, शर्त शुरू त साॻी ॾिसो लफ़्ज़ खे पोइते फिराए तव्हां हणो या हुनखे फिराए वरी अॻिते खणी वञो, सही आहे। क्या होगा या क्या होना चाहिए, मतलब मसलो आहे क्या, ठीक है ना, क्या होगा क्या होना चाहिए, मतलब ही पिया इन ते खेॾनि, कॾहिं चवंदा क्या होगा कॾहिं चवंदा क्या होना चाहिए। पर चवण जो मक़सदु इहो त इन क़िस्म जो जेको हिननि जो मफ़रूज़नि जे मथां ई अची विया आहिनि ऐं बयान था ॾियनि, कंफ्यूजन जो शिकार पाण बि आहिनि, मीडिया खे बि कनि था, आम माण्हुनि खे बि कनि था, पूरी क़ौम खे कनि था, त उन में हिननि जो अगरि स्टैंड अगरि आहे त उहो हिकिड़ो हुजे न, उहो बार बार जेको आहे उनखे फेरण वारी ॻाल्हि जेका आहे उहा मुनासिबु न आहे ऐं उहो पंहिंजे लाइ पाण मज़ाक था ठाहिनि। ॿी ॻाल्हि मां हिकिड़ी तव्हांखे चवां त जेको तव्हां चयो रस्तो विचो, हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसो त अॼु तहरीक इंसाफ़ जेको आहे, शाह साहब खुरम शेर जमान पीटीआई अगवान असां लाइन पे है। खुरम साहब मेरी आवाज आ रही है आपको? जी मुझे आपकी आवाज आ रही है। खुरम साहब पीटीआई क्या चाहती है? जो मुतालबात उनकी तरफ से किए गए, वजीर आजम के मुस्तफी होने तक कोई बात नहीं हो सकती, क्या कोई सॉल्यूशन नहीं निकल सकता, क्या कहीं कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता? आप मुझे बताएं, अगर एक शख्स ने कत्ल करा है और उसी को बैठा दिया जाए एहतसाब करने के लिए उसका अपना, तो क्या कभी वो करेगा? जो शख्स इन्वॉल्व है रैगिंग के अंदर, जिसने मेजर रोल प्ले किया है, उस शख्स को आप बिठाकर किस तरीके से कोई किसी किस्म का एहतसाब कर सकते हैं? और देखें अब मामला जो है वो बहुत खराबी की तरफ जा रहे हैं, हालात जो है अब इनके हाथ से निकल रहे हैं। पहले तो ये मामला सिर्फ इस्लामाबाद तक का था, आप देखें कल कराची के अंदर बहुत बड़ा प्रोटेस्ट हुआ है, आज से पूरे कराची के अंदर शुरू हो जाएंगे, कल खाली मेरी कॉन्स्टिट्यूंसी के अंदर था, लाहौर में शुरू हो गए हैं। 1 से 2 दिन के अंदर आप देखेंगे कि पूरे पाकिस्तान के अंदर ये प्रोटेस्ट शुरू हो जाएंगे और फिर इनको पछताना पड़ेगा बाद में। खुरम साहब मामला तो आप लेके आए इस्लामाबाद से कराची तक, क्या बेहतर नहीं था कि इस्लामाबाद में ही ये मामला हल हो जाते, सबको पूरे मुल्क को यहाँ पे इन्वॉल्व न किया जाता, इतनी टेंशन न होती? नहीं जनाब, अब देखें हालात इस जगह पे पहुंच गए हैं कि अब हम इसको पूरे पाकिस्तान की हद तक लेके जाएंगे। अगर ये समझते हैं कि खाली इस्लामाबाद में 4 या 5 हजार लोग बैठे हैं जो कि इनके वजीर दाखिला और बाकी वजीर रोज का तमाशा लगाते हैं, हालांकि अब तो मीडिया की वो टेक्नोलॉजी आ गई कि ड्रोन्स के थ्रू दिखाया जाता है कि कितने लोग बैठे हुए हैं, तो डेली का 1 लाख से 1.5 लाख 2 लाख आदमी बैठा होता है और वक्त बढ़ता जाता है। आप देखें जिस दिन वहां से मार्च शुरू हुई है वहां पे कितना आदमी था, तो इनकी नजर में 4 से 5 हजार आदमी है, तो 4 से 5 हजार सही। देखें ये फैसला कौम कर बैठी है, हम इस वजीर आजम को किसी हालत में बर्दाश्त नहीं कर सकते। जो इंसान रिग्ड इलेक्शन के थ्रू आया है वो आपके मुल्क के साथ किस तरह सिंसियर हो सकता है? आप मुझे बताइए मुल्क को कहाँ लेके जा रहे हैं ये अगर खुदा ना खास्ता अगर डेमोक्रेसी डिरेल होती है, मैंने आपसे पहले भी कहा, तो ये पूरे जिम्मेदार होंगे। आज भी इनके पास बहुत से रास्ते और बहुत से दरवाजे खुले हुए हैं डेमोक्रेसी को चलाने के लिए। अब इसके अंदर बहुत इंपॉर्टेंट और मेजर रोल जो प्ले करेगी वो पाकिस्तान पीपल्स पार्टी भी करेगी और हमें उम्मीद है कि उनकी तरफ से भी हमें पॉजिटिव रिस्पॉन्स मिलेगा।
अच्छा, खुर्रम शेर जमान साहब, आपका जो मसला है वो पीपल्स पार्टी के साथ तो नहीं है, वो मुस्लिम लीग नवाज हुकूमत से है, तो पीपल्स पार्टी में आपने उम्मीदें क्यों लगा के रखी हुई हैं? नहीं देखें, हम तो तमाम पॉलिटिकल पार्टी से उम्मीद रखते हैं कि देखें, अगर एक शख्स जो है वो इलेक्शन रिग करके आया है और निजाम जो है सारा गलत चल रहा है, तो हम तो सारा हर पॉलिटिकल पार्टी को कहेंगे कि डेमोक्रेसी की खातिर और एक बेहतर पाकिस्तान और एक अच्छे पाकिस्तान के लिए कदम बढ़ाएं और साथ चलें। कोई जिद वाली बात तो नहीं है ऐसी। हम तो चाहते हैं कि ये निजाम हम चाहते नहीं, हम इस वजीर आजम को नहीं मानते किसी भी हालत के अंदर। अच्छा, एक बात ये बताइए, अभी आपने अपने आगाज में कहा कि एक आदमी जो है वो कत्ल कर दे, फिर उसी से आप इंक्वायरी कराएं। आप लगता नहीं है थोड़ा कंफ्यूजन का शिकार है, क्योंकि इस वक्त आप कह रहे हैं कि हम जो है किसी उसको नहीं मानते निजाम को, दूसरी तरफ आपके जो चेयरमैन हैं वो कहते हैं जो सुप्रीम कोर्ट फैसला करेगी हम मान लेंगे। तो वजीर आजम ने तो कहा है, सुप्रीम कोर्ट के हवाले किया है कि वो अपनी मर्जी के मुताबिक जो है कमीशन बनाए। उस पर भी आपको एतराज है, इस पर भी आपको एतराज है, तो किस बात पे आप राजी होते हैं? देखिए, हमारी तो जो डिमांड्स हैं वो सब क्लियर डिमांड्स हैं, जो टोटल 6 डिमांड्स की हैं उसके अंदर सबसे पहली डिमांड जो हमारी आती है वो यही आती है कि वजीर आजम साहब जो है वो इस्तीफा दें, और उसके बाद आपने बाकी जो डिमांड सुननी है वो भले सुने। जाहिर है कि एक जो प्राइम मिनिस्टर बैठा है जिसपे हमने जो है एलिगेशंस लगाई हैं, हम तो एक्सपेक्ट नहीं कर सकते हैं कि वो शख्स जो इलेक्टोरल रिफॉर्म्स लेकर आएगा, ना ही हम एक्सपेक्ट करते हैं कि वही शख्स जो है जो उनके आरोज थे उनके खिलाफ कोई किसी किस्म का एक्शन लेगा, तो ये तो पॉसिबल ही नहीं है ना। अच्छा, आप थोड़ा पीछे अभी हटते नहीं जा रहे अपनी पोजीशन से? अभी नईमुल हक साहब ने कहा है कि जी एक गुंजाइश हमें तस्लीम भी हम करते हैं, उस गुंजाइश को वो मौजूद भी है कि वजीर आजम जो है वो रुखसत पे चले जाएं और वो जब तक वो इंक्वायरी होती है मामला तय हो जाएं। तो आप तो कल तक डटे हुए थे कि हम तो वजीर आजम को घर भेजेंगे, आज एकदम से आप लोग पीछे हटते जा रहे हैं, तारुल कादरी साहब भी पीछे हटते जा रहे हैं, तो लगता नहीं है कि अब गेम आपके कोर्ट में नहीं रही? देखें, बॉल तो हमारे कोर्ट में नहीं, बॉल तो वजीर आजम के कोर्ट में। अगर वो हालात बेहतर चाहते हैं इस मुल्क के, और रही बात कि हम अपने मुतालबात से हट रहे हैं, हम अपने मुतालबात से नहीं हटे। हमारी आज भी पहली डिमांड जो प्राइम मिनिस्टर की है, क्योंकि हम समझते हैं कि कोई डिमांड पूरी हो ही नहीं सकती जब तक ये प्राइम मिनिस्टर ना जाए अपनी सीट से। आप देखें कि कितने लोगों का कत्ल कर दिया इनके जो भाई साहब है सीएम साहब, आज तक उन्होंने सीएम साहब ने कोई इंक्वायरी की, उन लोगों को पकड़ा है। जो कादरी साहब की भी मेन डिमांड है उनकी भी वजीर आजम की है, और जाहिर है जो इतने लोगों को शहीद किया गया है उनके बारे में भी देखा जाए। तो देखिए, मामला बिगड़ते जाएंगे और डिमांड्स बढ़ती जाएंगी। लोगों का कहना यह है कि चेयरमैन साहब इमरान खान साहब जो है वो डिमांड्स अपनी बढ़ाते जा रहे हैं, तो जितना वक्त बढ़ता जाएगा मेरी नजर के अंदर मामला खराब होते जाएंगे। ऐसे नहीं कि कोई थर्ड फोर्स आ जाए और फिर सब बैठ के हम पछताएं। अच्छा, ये जो इस्तीफे आज जमा हुए हैं तहरीक इंसाफ ने, शाह महमूद कुरैशी साहब ने जो किए हैं, आरिफ अलवी साहब ने, तो आप क्या समझते हैं कल अगर ये एक्सेप्ट हो जाते हैं और कोई मामला भी नहीं निकलता, इस पर री इलेक्शन अनाउंस हो जाता है, तो फिर आपकी पोजीशन क्या रह जाती है? फिर हमारी पोजीशन अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छी है, और इज्जत देना तो अल्लाह की जात है, इज्जत देती है, इंसान क्या कर सकता है। पहले भी अल्लाह ने दी, इंशाल्लाह और आगे भी देगा। और हमारे जो प्रोविंशियल असेंबली के जो रेजिग्नेशंस हैं सिंध के, वो इंशाल्लाह मंडे वाले दिन हम जमा कराएंगे। मंडे वाले दिन आप जमा कराएंगे। बहुत शुक्रिया आपका खुर्रम शेर जमान साहब हमसे बात करने का। नाज़रीन, हिन वक्त ब्रेकिंग न्यूज़ है, ब्रेकिंग न्यूज़ जे लाइ हलूं था न्यूज़ स्टूडियो ना, उन खां पोइ पंहिंजी ट्रांसमिशन के कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। असां पंहिंजी ख़ुसूसी जेका ट्रांसमिशन आहे उन में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार विच में असां बुलेटिन ब्रेक वरितो ऐं कुझु असां वटि न्यूज़ अलर्ट्स हुया। असांखे स्टूडियो में हींअर जॉइन कयो आहे लेखक आहिनि, तजिया निगार आहिनि साईं नसीर मेंबर साहब। साईं भलीकार। हूअं त तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे बीपर्स ते, पर जे तव्हांजी महिरबानी तव्हां स्टूडियो में जेको आयो ऐं प्रोग्राम में शिरकत कई। साईं, हींअर तव्हां सॼी डेवलपमेंट्स ॾिसो पिया जेका कैपिटल में थी रही आहे, इस्लामाबाद में थी रही आहे, ऐं हींअर काफ़ी जेके मामला आहिनि उहे असांखे बाज़ारि नज़र थो अचे त कुझु डेडलॉक हाणे ख़तमु थो थिए ऐं कुझु बैक ट्रैक जेको आहे उहो थियनि पिया इहे अख़बार, त तव्हां हिन ते छा चवंदा? महिरबानी साईं, मां असां थो त हू जंहिंखे चइबो आहे त हाणे मेल्टिंग थिए पई, उहा मेल्टिंग नज़र अचे पई जी, ऐं पॉजिटिव साइन आहे। पॉलिटिक्स में अल्टीमेटली तव्हांखे ईअं मिडल पाथ ॻोल्हणो पवंदो आहे। सही, तव्हां एंडलेस कन्फ्रंटेशन सां दुनिया जो को बि इशू हल कोन थींदो आहे। इहो हाणे जेके धुर एहतजाज में जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे बि रियलाइज़ थियो हूंदो।
ॿ टे फैक्टर्स आहिनि जेके हिन शइ खे डोमिनेट पिया कनि हाणे हिकिड़ो मां फील थो करियां त हिकिड़ो जेके एलिमेंट ऑफ फटीग चइजे सही हाणे थकावट हावी पई थिए हफ़्तो 10 ॾींहं गुज़री विया आहिनि माण्हू चार्ज तॾहिं रहंदा आहिनि जॾहिं तव्हां उहे कुझु नतीजा ॾिसंदा रुगो इन ते चार्ज न हूंदा त रोज़ु हिकिड़ो डांस प्रोग्राम ऐं कंसर्ट थी रहियो आहे हिकु सही। तकरीर थी रही आहे जंहिंमें हाणे सची ॻाल्हि आहे त नवाण बि न रही आहे तव्हां हिननि खां हाज़रीन खां पुछो तव्हां पाण हींअर इमरान जी सॼी तकरीर पाण लिखी सघो था त हू छा चवंदो बिल्कुलु सही सो उन जे करे माण्हू सम्झनि था त यार हिकिड़े पासे हिकिड़ो स्टाइलमेट बि अची वियो आहे ऐं ॿियो तरीक़ो चार्ज थियण जो तॾहिं थिए हा जॾहिं हुकूमत रिटेलिएट करे हा सही पोइ उन सां चार्जिंग थिए हा हाणे हुकूमत ॾाढो कूल एंड काम रही आहे डिस्टर्ब हू ज़रूरु आहिनि पर अदरवाइज़ तव्हां बिल्कुलु ॾिसो त हुननि का बि रिएक्शन न कयो आहे सही मतलब पैनिक वारी सूरत कोन्हे पैनिक वारी सूरत कोन्हे हू रिएक्ट न पिया कनि उनखे का एग्रेशन कान्हे का अगराई न पिया कनि सही त हाणे हेॾे वॾे मॉब खे कंसिस्टेंसी सां चार्ज रखण लाइ ॿ टे एलिमेंट घुरबा आहिनि दुनिया में जिते बि तहरीर स्क्वायर या उनजा जेके मिसाल आहिनि उहे इन जे करे बीठा हिकिड़ो त उनजे पुठियां हिकिड़ी स्ट्रॉन्ग आइडियोलॉजी हुई सही ऐं ॿियो त उहे हिकिड़े इंटरनेशनल लाइमलाइट में बि इशूज़ अची विया एॾा वॾा हुया सही ऐं टियों त उते पोइ जॾहिं तव्हां तहरीर स्क्वायर ते त ॾिसो त हुननि सिधो सो पोइ जॾहिं लास्ट टाइम किलिंग्स कयूं त कहिड़ी ब्रूटल किलिंग हुयूं बिल्कुलु हाणे इहे सभु एलिमेंट न हुजण जे करे हिकिड़ो थकावट जो अंसर हावी थिए पियो केसि ताईं कंसर्ट्स ते गाननि ते माण्हू गॾु सही। थींदा राति जो 2-3 कलाक साॻी तकरीर ॿुधी सुभाणे थो वञे परीहं थो वञे पाए रथ थो खणे आङुर थो खणे ॿुधी हलिया वेंदा पोइ आख़िर माण्हू हिकिड़ी स्टेज ते अची चवंदा यार थिए त कुझु न पियो सही ऐं इहा शइ इस्लामाबाद में हाणे सवाल उथणु लॻो आहे इहो मतिलबु हाणे उते हिकिड़ो सेंस प्रिवेल करे थो। Sense prevail सही करे इहा हिकिड़ो जेको असां माज़ी जा जेके धरणा ॾिठा आहिनि कंपेरिज़न असां कंदा रहंदा आहियूं त माज़ी जे धरणनि खे लॉन्ग मार्च खे उहो हिकिड़ो डिसाइडिंग फैक्टर हूंदो हिकिड़ो ॾींहुं या वधि में वधि 2 ॾींहं हा उन वक़्त जा जेके पॉलिटिकल पैरामीटर्स ॿिया हुया डायनेमिक्स बि ॿी हुई हींअर असां इहो था ॾिसूं त जेको इमरान ख़ान साहब वारो कैंप ताहिरुल क़ादरी साहब वारो त ॾाढो इंटैक्ट ऐं डिसिप्लिन असांखे नज़र अचे थो पर जेको हिननि जो आहे त सॼो ॾींहुं जेको आहे माण्हू न हूंदा आहिनि कल्ह ख़ान साहब मंझंदि जो अकेला मथे निकिरी आया कंटेनर जी छत ते ऐं जेको हुननि जो एड्रेस हुयो ॾाढो फ्रस्ट्रेशन हुन में असांखे नज़र आई त हाणे शाम खां पोइ त माण्हू किथे बि गॾु थी सघनि था त इहो कहिड़ी क़िस्म जी जेका आहे तव्हां सम्झो था त इहो धरणो जेको आहे छा धरणो क्वालिफाई करे थो सॾाइण में इहो इस्लामाबाद में एलिट मिडिल क्लास लाइ एंटरटेनमेंट जा एवेन्यूज़ बि कोन्हनि जेकर तव्हां हुनजो ॿियो पासो ॾिसो सही। त रोज़ शाम जो मज़ो लॻो पिया मौज लॻी पिया डांस नाच गाना तकरीरूं सभु पिया हलनि टीवीअ ते पियो अचिजे माण्हू पिया सुवाल जवाब कनि जाए हितां धरणे मां उथी वञी था वेहनि कोहिसार मार्केट में ॾाढो कॉफ़ी वॉफ़ी पी इंजॉय कनि था फ़ोनुनि ते हिक ॿिए खे अपडेट ॾियनि था फेसबुक ऐं ट्विटर अचनि था सो इहा इन क्लासिक इंटरटेनमेंट जो एलिमेंट बि आहे जहिड़े क़िस्म जो अदरवाइज़ सुञो शहर आहे इस्लामाबाद मां इहो थो सम्झां त एक्सक्यूज़ मी जंहिं क़िस्म जी हिकिड़ी पॉलिटिकल विल हूंदी आहे न जेका शयुनि खे खणी हलंदी आहे ऐं माण्हू खे कलेक्ट कंदी आहे इमरान ख़ान जी पार्टी पैथेटिकली इनडिसिप्लिन पार्टी आहे सही तव्हां ॿियो जेका ख़तरनाक शइ हू इहा पियो करे जेका हिनखे अंदाज़ो कोन्हे टीनेजर्स आहिनि मोस्टली उन्हनि जे ज़हननि में जंहिं क़िस्म जी हू एग्रेशन जो रवैयो पियो फीड करे टांगे तोड़ दूंगा बाजू मरोड़ दूंगा गले से लटका दूंगा सही। गले से उठा के बाहर फेंक दूंगा हाणे ही त को बि मैच्योर पॉलिटिशियन जा बयान बि कोन आहिनि ही त यूनिवर्सिटी या कामरेड बि इहा ॿोली कोन ॻाल्हाईंदा हुया सही हाणे इन सां नतीजो छा थो थिए त हू जेको युथ आहे उहो उनखे मज़ो त ॾाढो थो अचे उहो सीटियूं बजाए थो ताड़ियूं बजाए चार्ज थी थो वञे। चार्ज थी थो वञे हीउ सम्झे थो त माण्हू त बाबा हिनखे लाइक पिया कनि सही। पर हू इहो नथो सम्झे त पॉलिटिकली इहो कल्चर केॾो ख़तरनाक आहे हीउ सॼो रवैयो ख़तरनाक आहे सही तव्हां 10-12 हज़ार माण्हू वठी घेराव करे तव्हां चओ था सभु कुझु हूंदो करे छॾंदासीं अॼु हिकिड़ी शइ नई डेवलप थी आहे नवाज़ शरीफ़ जी पार्टीअ पॉलिटिकल रिएक्शन शुरू कयो विच इज़ पॉलिटिकल राइट ठीकु आहे सही। का एग्रेशन कोन था कनि का लटबाज़ी कान्हे कंहिं बि क़िस्म जो हुलड़बाज़ी in कान्हे support of, उहो इन Prime Minister। सपोर्ट ऑफ सो हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे इमरान ख़ान ऐं क़ादरीअ खे शायदि अञा ताईं अंडर एस्टिमेट पिया कनि त नवाज़ शरीफ़ बहरहाल ख़राबु आहे केतिरो आहे मां हुनजी का वकालत कोन थो करियां सही। मूंखे हुन सां सौ इख़्तिलाफ़ आहिनि पर हू हिकिड़ी तमामु वॾी पार्टी जो लीडर आहे सही जॾहिं नवाज़ शरीफ़ हींअर हुकूमत में वेठा आहिनि हुनजी सिचुएशन बि आहे पर जेका नवाज़ शरीफ़ माण्हू कढण ते निकिरी आयो सही त इमरान खां ॾहों माण्हू कढी सघे थो इहो केरु बि अंडर एस्टिमेट 182 सीट्स आहिनि हुननि जो पार्लियामेंट सीट्स आहिनि हेॾी वॾी हुनजी फॉलोइंग आहे ऐं हुनजे हिक हिकु एमपी एमएनए जा पंहिंजे लोकल कॉन्स्टिट्यूंसीज़ में एॾो स्ट्रांग इन्फ्लुएंस आहे सही जेकर माण्हू कढणा आहिनि ऐं माण्हुनि जे धरणनि जे थ्रू फ़ैसिला करणा त सुभाणे इमरान वठे हुकूमत ऐं जॾहिं नवाज़ शरीफ़ पुठियां पइजी सी 3 ॾींहं न हली सघे बिल्कुलु सही इहो हिकिड़ो प्रेसिडेंट जेको आहे उहो सुठो प्रेसिडेंट ग़लति पियो सेट करे ग़लति। नवाज़ शरीफ़ ख़ुदि ग़लति प्रेसिडेंट सेट कया न सही। अॼु भोगे पियो
लॉन्ग मार्च वठी शहबाज शरीफ़ जेके स्टेटमेंट ॾींदो ज़रदारी को गले से पकड़ के ॿाहिरि फेंक दूंगा उहो बि इहा लफ़्ज़ यूज़ कंदो बिल्कुलु हाणे उनखे उहा ई मॉडल्स हिननि खे ॻिची में पिया पवनि त इमरान बि इहो सम्झे त जहिड़ा मॉडल हू सेट पियो करे सही। पोइ इहे मॉडल वरी संदसि ॻिचे में पइजी सघे सही। अच्छा साईं, हिकिड़ी ॻाल्हि इहा त असां मतिलबु बार बार इहे साॻियूं तकरीरूं पियूं थियनि, उन में रिपीटेशन आहे, का नई का ॻाल्हि कोन्हे, का नई ॻाल्हि सिर्फ़ु इहा थी थिए त हू चवनि था त आज अंपायर उंगली उठा देगा, वरी चवनि था त आज रात हम जश्न आज़ादी का जश्न मनाएंगे। हाणे उनखे बि 3 ॾींहं 4 ॾींहं थी विया आहिनि, वरी हिननि चयो त हफ़्ते जी हिकिड़ी ॿी डेडलाइन। उन खां पोइ अॼु जेको नईमुल हक़ साहब जो बयानु आहे ॾाढो इहो हिकिड़ो मतिलबु हिते हिकिड़ो मुंझाईंदड़ आहे त असां सम्झूं था त वज़ीर आज़म वटि हिकिड़ी गुंजाइश आहे जेका असां खे बि क़ाबिल क़बूल आहे त वज़ीर आज़म रुख़सत ते हलियो वञे, छुटी ते हलियो वञे, ऐं पोइ मामला जॾहिं सेटल थियनि त पोइ डिसाइड जेको बि थिए। त इहो तव्हां छा था सम्झो त हाणे लचक अची वई तकरीर में, हिकिड़े पासे चवनि था त हम नहीं छोड़ेंगे, ॿिए पासे नई गुंजाइश बि आहे, ऐं इहो साॻियो तारुल क़ादरी साहब जे कैंप में बि आहे। त इहो छा मायूस थी विया आहिनि जेको अमरीकी बयानु आयो आहे या DGISPR जेको बयानु ॾिए थो, इन जी का सिग्निफिकेंस आहे इन सॼे मामले में? मां सां थो त 3 वॾियूं डेवलपमेंट्स थियूं जिन हिननि खे परेशान कयो आहे या फ्रस्ट्रेट कयो आहे। सही। हिकिड़ो त पीपल्स पार्टी विच ते अची वई आहे, इहो तमामु Mediate वॾी करणु। डेवलपमेंट आहे त सुभाणे ज़रदारी साहब ॿुधो आहे त हुन सां लंच पियो करे। सही। इहा सिम्बॉलिकली वॾो स्ट्रांग मैसेज वेंदो, इनखे तव्हां मामूली न सम्झो। सही। नंबर 2, पीपल्स पार्टी ख़ुदि उन जो ई पार्ट बी नंबर 1 जो त पीपल्स पार्टी हिकिड़ी कमेटी ठाहे छॾी आहे जेका हाणे उनजे थ्रू कोशिशि कनि था त असां मीडिएट कयूं। बिल्कुलु सही। नंबर 2, अमेरिकन, यूरोपियन यूनियन ऐं बरतानिया जेतिरा चिटनि लफ़्ज़नि में बयान ॾिना आहिनि, इहा का रवाजी ॻाल्हि कान्हे का। सही। इहो मैसेज सिर्फ़ु इमरान ख़ान या क़ादरी जी ॻाल्हि कान्हे, उहे भली वेठा अमेरिका खे गारियूं ॾियनि पर मुल्क क़ादरी ऐं इमरान कोन था हलाइनि। सही। हिननि खे अंदाज़ो न आहे त EU जे थ्रू तव्हांजो वॾे में वॾो ट्रेड थो थिए, GSP+ उन्हनि जे थ्रू मिलियल आहे। अमेरिका जे ब्लेसिंग जे करे तव्हांखे IMF जा लोन ऐं इहे सभु मिलनि था। भई पाकिस्तान जी मक़ामी मईशत में दम केतिरो आहे, तव्हांजी सॼे साल जा जेके रेवेन्यूज़ आहिनि सही। से त डिफेंस ऐं डेप्ट सर्विसिंग में पूरा थींदा आहिनि। सही। तव्हां 2200 या जॾहिं हाणे छा 2800 अरब जो टारगेट आहे, तव्हां ॿिन्ही जा इहे 2 ख़र्च खणी ॾिसो, तव्हांजा पैसा साफ़ थी वेंदा। सो रियलिस्टिकली तकरीबन भली माण्हुनि खे कनि पर ग्राउंड रियलिटीज़ आर डिफरेंट। सो अमेरिका जे इन वार्निंग जो एक्चुअली मैसेज रेसिपियंट पिंडी आहे। सही। उन्हनि खे ख़बर आहे त अनकॉन्स्टिट्यूशनल मूव जॾहिं हू चवनि था अनकॉन्स्टिट्यूशनल मूव का क़ादरी इमरान कोन करण वारा हुआ जंहिंखे प्रीएम्प्ट कंदा हुजनि। अच्छा। तंहिंजे करे उहो ओड़ा मैसेज आहे, उहे बिल्कुलु उहे इन ॻाल्हि खे सम्झनि था त व्हाट डज़ इट मीन। सही। ऐं टी वरी जेका डेवलपमेंट थी आहे हिन जी होप हुई त शायदि कोर्ट किथे को अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करे विझे जंहिंमां असांखे को पेनल्टी स्ट्रोक ठही मिली वञे त असां हिट कयूं। सही। कोर्ट पाण खे ॾाढो इंटेलिजेंटली ऐं ठीकु कयो हुनखे, कोर्ट जो कमु बनाए। मां सम्झो लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले सां मूंखे शदीद इख़्तिलाफ़ु हुयो, तव्हां वेही तइ कयो त मार्च निकिरंदा न निकिरंदा, कोर्टुनि जो कमु न आहे। सो सुप्रीम कोर्ट उन स्ट्रक्चर खे मेंटेन कयो। इन्हनि 3 शयुनि खां पोइ मूंखे लॻे थो त हाणे हिनखे सम्झ में आयो आहे त गेम ईअं न थींदी जीअं हिननि चाहियो पिए। उहा गेम ईअं न थी सघी, हुनजो हिकिड़ो ॿियो बि रीज़न आहे। हिननि जिन धुरियुनि सां हिननि जी का अंडरस्टैंडिंग हूंदी ऐं हेॾा वॾा मार्च पाण बि पाकिस्तान ऐं साउथ एशिया सियासत खे सम्झूं था ईअं कोन था निकिरनि। बिल्कुलु सही। उन्हनि खे छा मैसेज वियो हूंदो, मिलियन मार्च आहे, भला 10 न त 2 लख त कढंदासीं। सही। अॻियां दौर सोचूं त 2-2.5 लख हू कढे, 2-2.5 लख हू कढे। इस्लामाबाद जॾहिं जैम थींदो 10 पाणे थी वेंदा आहिनि। 10 पाणे थी वेंदा। एक्ज़ैक्टली। तव्हां 5 सां मल्टीप्लाई कंदो, दुनिया खे चई सघो असां छा कयूं। सही। हाणे ॾिसंदा रहो त 20,000 माण्हू वेठा आहिनि, सॼो ॾींहुं लभनि कोन था, राति जो अची था डांसूं कनि। सही। त हू चवनि था आर यू सीरियस इन बिज़नेस। हू हिननि जे आसरे ते हाणे एॾो वॾो एडवेंचर न करणु चाहींदा। एडवेंचर ॿी धुर तॾहिं कंदी आहे जॾहिं ग्राउंड ते वरी पुठियां सभु ईअं ई एयर स्ट्राइक वांगुरु आहे। ओबामा चयो मां बगदाद ते IS जे ख़िलाफ़ु एयर स्ट्राइक्स तॾहिं कंदुमि जॾहिं मूंखे ग्राउंड सपोर्ट हूंदो। बिल्कुलु सही। सो जॾहिं ग्राउंड ख़ाली आहे त पोइ पिंडी वारा छा कंदा। सो मूंखे लॻे थो हिननि सभिनी फैक्टर्स मिली हुनखे मैसेज ॾिनो आहे त फाइंड डिसेंट वे आउट, डिसेंट एग्ज़िट खपंदो आहे न आख़िर में। त यार इज़त जो रस्तो जो त भला मां बि कारकुन आहिनि, ही सुबुह शाम पे थो चए त लाश के बग़ैर नहीं जाऊंगा, इस्तीफ़ा आएगा या मेरा लाश आएगा, त पोइ सुभाणे ईअं जो वेंदो त कारकुन त आहिनि न, पार्टी त आहे न, मुरीद त वेठा आहिनि न क़ादरी जा। सो हिननि खे इहा बि ॻणती आहे। सो दे आर होल्ड अप एक्चुअली नाउ। सर बिल्कुलु जेके डेवलपमेंट्स थियनि थियूं उन में असां काफ़ी शयूं ॾिठियूं आहिनि जेके गुज़िरियल 10 ॾींहंनि में, जिते असां मतिलबु जेके हिन जी ॻाल्हियूं ॿुधी अगरि को तर्जो करे पियो थो, एस्टेब्लिश पियो करे त मामिलो हिन पासे थो वञे, पर वरी ॿिए ॾींहुं असां ॾिसूं पिया त मामिलो वरी जेको आहे उन पासे न पियो वञे ऐं विचों वरी जेका हिकिड़ी नई ॻाल्हि पई अची वञे। ख़ैबर पख्तूनख्वा में हिननि जी गवर्नमेंट आहे, कल्ह असां हुननि जे जेको स्पोक्स पर्सन आहे हुन सां बि ॻाल्हायोसीं, जेको गवर्नमेंट जो गनी साहब जेको आहे
त उन सां ॻाल्हायोसीं त हुन ॾाढो पुरुमीद हुयो। हुन चयो त असां हिते एतिरा रिफॉर्म्स आंदा आहिनि ऐं बेस्ड ऑन दैट असां इहे डिमांड्स कयूं आहिनि त असां जॾहिं असांजो जेको सूबो आहे उन में बहितर गवर्नेंस रही आहे, करप्शन घटि आहे, इलाही सारा उन्हनि जेके प्रोजेक्ट्स घणा त मुंहिंजो सुवालु हिकिड़ो हुयो त जेको मियाँ साहब जेको आहे चवे थो त टैक्स कोई नहीं देता, टैक्स रिफॉर्म्स होने चाहिए और उससे पैसा आएगा मुल्क में, त ख़ैबर पख्तूनख्वा केतिरो टैक्स रिकवरी कई आहे या केतिरो जेको आहे पंहिंजे पूल जे अंदरि टैक्स रिकवरी मां वरी उहो पैसो जेको आहे वापसि हयो आहे। त उन्हनि चयो त उन ते थोरो वाज़े कोन हुया, को सही जवाबु असां हिन चयो जी असां कोशिशि कई आहे ॾोनो। जेसिताणी तव्हां वटि जिते तव्हांखे एडमिनिस्ट्रेशन आहे, जिते तव्हांजे फुल कंट्रोल ऐं कमांड हेठि शइ आहे, तव्हां उते परफॉर्मेंस नथा ॾेई सघो त पोइ नेशनल लेवल ते परफॉर्मेंस तव्हां नथा सम्झो त डाउटफुल थी वञे? मां सम्झां थो त इमरान वटि तमामु वॾो मौक़ो हो केपी में 5 सालनि जो हिकिड़ो शानदार मॉडल इस्टेब्लिश करे आहे। सही। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त पहिरें साल जे अंदरि हुननि कुझु शयूं बहितर कयूं हुन केपी में। मतिलबु मुंहिंजो केपी में फ्रीक्वेंट वञणु थिए थो, सही। उते हॉस्पिटल्स इम्प्रूव पई थियनि, अच्छा। डॉक्टर्स मिलनि था, दवाऊं मिलनि थियूं पेशेंट्स खे। सही। मतिलबु मार्जिनल डिफरेंस आहे, को साल में उन इनकलाब कोन आयो आहे, पर जेकर में पास सां बहितरी आई आहे जेको उतां जा माण्हू था ॿुधाइनि। पुलिस में वाकई माण्हू चवनि था बहितरी आई आहे, सही। पर ज़ाहिर आहे ही 60-67 सालनि जो एक्यूमुलेटेड डेप्ट आहे, ईअं त कोन क्लियर थींदो, पर एटलीस्ट हुननि हिकिड़ी डायरेक्शन ठीकु पिक कई हुई। सही। जेकर ही 5 साल उनखे ठीकु तरह सां का शइ रिज़ल्ट कंक्रीट डेवलपमेंट्स ॾेखारे सघे हा, तव्हां मोदी जो मॉडल ॾिसो, मोदी कीअं प्राइम मिनिस्टर थियो, हुन गुजरात में डिलीवर कयो, हुन प्रूव कयो त हीअं मां डेवलपमेंट कंदुसि। ॿ टर्म्स हुन कोशिशि पूरी कई त जेतिरो जेके लूप होल्स पोएं टेन्योर में न आहिनि त उहे हुन इम्प्रूव कया। हालांकि हू बिल्कुलु स्टिग्मेटाइज़्ड हो, जेके हुनजा हुते मुस्लमाननि जो क़त्लेआम वग़ैरह थियो, हुन में ही मतिलबु हुनजी पर्सनैलिटी का इमेक्युलेट कान हुई, का साफ़ सुथरी कान हुई, पर डेवलपमेंट साइड ते हुन प्रूफ करे ॾेखारियो। हुन चयो दिस इज़ हाउ आई कैन डू। माण्हुनि ॾिठो गुजरात इज़ अ मॉडल, 10 साल में हुन गुजरात जी शक्ल बदिलाए छॾी। सही। सो हिन वटि जीअं नितीश कयो बिहार में, बिल्कुलु सही। सो हिन वटि इहा अपॉर्चुनिटी हुई त 5 सालनि जे अंदरि थोरी जिते ॿिया 18 साल गुज़ारियईं, 2 साल 3 ॿिया बचिया हुया, चई यार ॾिसो मां पाकिस्तान अहिड़ो तव्हांखे ठाहे ॾेई सघां थो, बिलीव मी त मूंखे को डाउट कोन्हे। हींअर इन कहत जे हाल में बि जॾहिं फर्स्ट टाइम पंजाब मां सीटूं खयूं अथई, सिंध में सीटूं न खयूं अथई, त सिंध में एतिरा वोट, इवन सिंध जे बहिराणनि मां वोट कया अथई। कासिमाबाद जेका कॉम्परसन जो ॻड़ा 8000 वोट कया आहिनि हिननि जे मां, जेको वॾो वोट आहे, तमामु वॾो वोट आहे। सो मां सम्झां थो त हिन आई एम सॉरी टू से हिन पॉलिटिकली बेवकूफ़ी कई आहे, हिन पंहिंजो फ्यूचर ख़राबु करे छॾियो आहे। हाणे हितां बग़ैर कुझु वठण जे त घर वञी नथो सघे, तंहिंजे करे मूंखे अञा ताईं बि ख़तरो आहे, मां अञा ताईं मुतमइन कोन आहियां त हीउ को एॾो स्मूथली सभु शयूं रिज़ॉल्व थी वेंदियूं। हीउ ॾाढो पेनफुल प्रोसेस हूंदो, हीउ हिन जा स्टेक्स हाई आहिनि, हींअर हिन जो सियासी फ्यूचर स्टेक ते लॻाए वेठो आहे, हिन जुआ में पंहिंजी समूरी पूंजी लॻाए छॾी आहे, तंहिंजे करे हिन लाइ इहो पॉसिबल न आहे त ज़ीरो रिटर्न्स ते घर हलियो वेंदो। सो शयूं डिस्टर्ब त थींदियूं, पर ही विल ऑल्सो पे द प्राइस। सही। भला ब्रेक थ्रू जेको हूंदो इन सॼे मामले में, उहो तव्हां छा था सम्झो त कहिड़ियूं पॉसिबिलिटीज़ या असां जेके हिननि जूं डिमांड्स आहिनि उन हिसाब सां थी सघनि थियूं? छा त अगरि कुझु शयूं जेके डिमांड्स ते अगरि पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ राज़ी थी बि वञे थी त हीअ अकेला त न आहिनि, होॾां कादरी साहिब बि आहे, हुन सां गॾु चौधरी शुजात साहिबु आहे, ऐं ॿियो MWM ऐं ॿियूं नॉन पार्लियामेंट्री पार्टीज़ बि काफ़ी गॾु आहिनि हुननि सां। त तव्हां छा था सम्झो त वरी हिननि जो पाण में त को अटका कोन थी वेंदो कंहिं मामले ते त तव्हां इहा सौदेबाज़ी छो कई आहे, जीअं ताहिरुल कादरी साहिबु पंहिंजी तकरीर में इहो चवंदो बि आयो आहे? जिन घुरायो आहे से ठहिराईंदा। अच्छा, इहो मसइलो न आहे। सही। मतिलबु चवंदा आहिनि धुरियूं जेके आहिनि उहे खीर खंड थी वेंदियूं। हा ॾिसो न, धुरियूं खीर खंड हुयूं। सही। ही छा तव्हांजे ख़्याल में सभु कुझु इतफ़ाक़ पे थियो त ॿिन्ही साॻे ॾींहं ते ऐलान कया, पोइ गॾु पे निकिता, पोइ पैरेलल रोडनि ते अची एवेन्यूज़ वरितनि? भला कादरी जो एवेन्यू त पहिरें 0 पॉइंट हो न, पोइ इहा फरमाइश किथां आई? पोइ वरी हिकिड़े ॾींहुं तइ थियो त पार्लियामेंट में पिया हल, माना ॿिन्ही खे साॻियो जेको ख़्वाबु थो अचे सुबुह जो, इहो सभु कुझु इतफ़ाक़ी त कोन्हे न। सो जेके धुरियूं इहो सभु ॾोरियूं ॿिन्ही जी हिकिड़ी हिकिड़ी करे छिकनि पियूं, इन मसइले जो भल कढी वठंदियूं। पर क्वेश्चन इहो आहे त हिननि खे कुझु मिनिमम फेस सेविंग खपंदी, ऐं उहा मिनिमम बि मैक्सिमम खां घटि न हूंदी। मां पर्सनली सम्झां थो त ॾिसो जेका बॉटल नेक आहे न, उहा स्टम्बलिंग ब्लॉक आहे शरीफ़नि जी इस्तीफ़ा। सही। उन खां घटि वारियूं शयूं ॿियूं पॉलिटिकल रिफॉर्म्स, इलेक्टोरल रिफॉर्म्स वग़ैरह जूं शयूं अदरवाइज़ ग़लति कोन्हनि के, हुनजी हर शइ ग़लति कोन्हे। सुवालु इहो हूंदो त शरीफ़ इस्तीफ़ा ॾींदा कोन, हू बि इन ते स्टबॉन आहिनि। इन जो सोल्यूशन छा थींदो? इट्स हार्ड टू प्रिडिक्ट।
राइट साईं, वॾी महिरबानी नसीर मेमर साहब, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं असांजे प्रोग्राम में स्पेशल ट्रांसमिशन में शिरकत कई। नाज़रीन, हींअर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ बुलेटिन जो। असां कोशिशि करे न्यूज़ बुलेटिन खां पोइ जेको आहे पंहिंजी नशरियात खे जारी रखंदासीं। तेसिताईं जेको आहे तव्हां बुलेटिन ॾिसो ऐं पोइ वापसि अचो।